नंढो मुंशी हाकिम शाह फरमाश असां दिल खपा जे छड़िया असां जो बयान मतलवा इन्हीं बयान तो मराजी अमानत असां दिल खपा जे छड़िया असां जो बयानो मतलवा डॉक्टर साहब कंहिंजो बयान मतल कोन्हे हर कंहिंजो मतल आहे पहिरें ॾींहं खां वठी ही जेको रूह आहे सो बयान वठी आयो आहे वाइदो करे आयो आहे त इन अंधारी कोठी में विझी दे कढंदे बयान हर हिकु इंसान वठी आयो आहे महिरबानी साईं जी इन महिनतो पराजी अमानत पियलवा असां दिल खपा जे छड़िया असां जो बयानो मतलवा
नारे हैदरी